उन ॾींहं लाइ कंबर जा रहवासियो अॼु अवामी तहरीक तरफ़ां अव्हांजे शहर में जेके सिंधू दरिया ते केनाल ठहनि था ऐं जेको ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले में जेको सिंगपूर जेकी लखे एकड़ ज़मीन जेकी आहे उहा 3 वाल करे थी वञे ऐं उनखां सवाइ जेको सिंध जो तमामु जेको वॾो अहम मसइलो आहे उहो जेको आहे उहो बदअमनी जो मसइलो आहे, धाड़ियल गर्दी जो मसइलो आहे, फुरू धाड़ा आहिनि। तव्हां ॾिसो था त सिंध जा माण्हू पंहिंजनि घरनि में महफ़ूज़ कोन्हनि के, रस्तनि में महफ़ूज़ कोन्हनि के। इन्हनि सभिनी नुक़्तनि खे खणी अॼु असीं अवामी कंबर में असां आया आहियूं ऐं असांजे हिन जेको प्रोग्राम जो अॻुवानी करण वारो आहे अवामी तहरीक जो जनरल सेक्रेटरी एडवोकेट सागर हुसैन फैसल साहिबु आहे ऐं ॿिया साथी आहिनि। असीं इहा गुज़ारिश कंदासीं अवामी तहरीक ज़िले कंबर शराफकोट जे सदर मोहतरम इमदाद पठान साहब खे त पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम इमदाद पठान। पानी